अस्सलामुअलैकुम एवरीवन। ही वीडियो जेका आहे मां ठाहे रही आहियां तव्हांखे महिरबानी चवण लाइ ऐं कुझु कंफ्यूजन्स खे दूर करण लाइ। त पहिरीं ॻाल्हि त मां तमामु थोराइती आहियां सिंध वासियुनि जी, स्पेशली कश्मीर ऐं करमपुर वासियुनि जी, जंहिं मुंहिंजे सक्सेस खे एॾो ऑन कयो। मां कल्ह खां वठी जॾहिं खां पंहिंजो जेको रिज़ल्ट आहे CSS जो उहो पोस्ट कयो आहे, उन खां पोइ मूंखे तमामु कुर्ब ऐं तमामु मान मिलियो आहे करमपुर ऐं कश्मीर वासियुनि सां। सो थैंक यू सो मच। Honestly, believe me, it really means a lot and I'm really grateful to you all. त तव्हां एॾो मान ऐं मर्तबो ॾिनो, एॾी इज़त ॾिनी, एॾो कुर्ब ॾिनो। ऐं बाक़ी जेके कुझु कंफ्यूजन्स आहिनि उन्हनि खे बि क्लियर कंदी हलां। त पहिरीं कंफ्यूजन जेका हुई उहा मुंहिंजी ज़ात जे बारे में हुई। आया मुंहिंजी ज़ात जेका आहे उहा बप्पड़ आहे, चांडियो आहे। मां ॿुधाईंदी हलां त मुंहिंजो पूरो नालो सबा ज़ैन बप्पड़ आहे ऐं मुंहिंजी ज़ात बप्पड़ ई आहे, मां चांडियो न आहियां। चांडियो जेका आहे उहा मुंहिंजी मदर आहे, ठीकु आहे। त हिकिड़ी इहा कंफ्यूजन जेका आहे तमामु घणी हुई, छो त पूरी बप्पड़ कम्यूनिटी अपडेट करे पई। हितां वारा मुंहिंजा मामू वारा चांडियो आहिनि, उहे बि अपडेट करण जा स्टेटस ते शायदि इहा कंफ्यूजन इन करे थी वई। त पब्लिक पोस्ट ते इहा मां हिकु शइ ॾिठी। ॿी ॻाल्हि त ॿी कंफ्यूजन इहा हुई त मां आया कश्मीर खां आहियां या हैदराबाद खां आहियां। त मां ॿुधाईंदी हलां त मुंहिंजो तालुक जेको आहे उहो तालका तंगवाणी डिस्ट्रिक्ट कश्मीर खां आहे। त डेफिनेटली मां कश्मीर जी आहियां। हैदराबाद में जेको आहे सो मुंहिंजी एजुकेशन रही आहे इलाही ज़्यादा, मतिलबु ओवरऑल एजुकेशन जेका मुंहिंजी रही आहे उहा हैदराबाद खां रही आहे। त हिते इलाही माण्हू सुञाणनि था, त इन जे करे उन हवाले सां पोस्ट हणी छॾियूं। ऐं टी जेका आहे कंफ्यूजन उहा इहा मुंहिंजे जेका आहे फादर जे नाले सां आहे। त मुंहिंजे फादर जो नालो ज़ैनुलाब्दीन बप्पड़ आहे। काफ़ी माण्हुनि कामिल बप्पड़ खे जेको आहे सो नेम खे पॉइंट आउट कयो, बट इट्स ज़ैनुलाब्दीन बप्पड़, ठीकु आहे। त इहो मुंहिंजे फादर जो नालो आहे। ऐं मां पंहिंजी कामयाबी जो क्रेडिट जेको आहे ॾियणु चाहींदसि पंहिंजे पेरेंट्स खे। जस हुजे मुंहिंजे पीउ खे, जंहिं अहिड़े माहौल में रही बि मूंखे पढ़ायो, ऐं उन खां बि वधीक जस हुजे मुंहिंजी माउ खे, जेका सदाईं इमोशनली इन्वेस्टेड रही मुंहिंजी पढ़ाई में, मॉरली मूंखे तमामु सपोर्ट कंदी रही। ऐं I think she is the best mom one can ever get. In fact, they are best parents. त ऐं मां पंहिंजी कामयाबी जेका आहे उहा अर्पणु चाहींदमि पूरे कश्मीर वासियुनि खे, स्पेशली बप्पड़नि खे। बप्पड़ जेके आहिनि उहे मुंहिंजी कम्यूनिटी आहिनि ऐं मुंहिंजे दिलि जे तमामु क़रीब आहिनि, ऐं हीअ कामयाबी उन्हनि सभिनि जे लाइ। ऐं मूंखे पूरी उमेदु आहे त अॻियां बि बप्पड़नि मां काफ़ी सारियूं छोकिरियूं निकिरंदियूं, अॻिते ईंदियूं, कामयाबु थींदियूं। ऐं अहिड़ा इलाही सारा एग्ज़ाम्पल्स जेके आहिनि उहे तव्हांखे कश्मीर ऐं ॿियनि रूरल सिंध जी डिस्ट्रिक्ट्स मां जेके आहिनि नज़र ईंदा। एंड आई कैन प्राउडली से दैट I dedicate my success to all the Bappads. Thank you so much for appreciation. Thank you so much for so much love. Thanks a lot. And last but not the least, मुंहिंजो तव्हां सभिनी खे इहो ई पैगाम आहे त पंहिंजी न्याणियुनि जी जेका तालीम आहे उनखे वधि में वधि जेका आहे अहमियत ॾियो। ऐं गर्ल्स एजुकेशन always pays off. Honestly, it is the greatest investment that you can make. त पंहिंजो ख्यालु रखो, and thank you so much once again.